नाज़रीन, नصरپور ٹائون ڪاميٽي जा ملازم गुज़िरियल 2 महीननि खां पघारूं न मिलण करे सरापा احتجاج पिणियल आहिनि, पर इंतिज़ामिया अञा ताईं संदनि احتجاج तरफ़ को ध्यान ई नाहे ॾिनो। इन हवाले सां पेश आहे अब्दुल करीम आराइन जी रिपोर्ट। जी नाज़रीन, टाउन कमेटी नसरपुर में मौजूद आहियूं। इते टाउन कमेटी जा मुलाज़िमीन सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांखे 2 महीननि खां जेको आहे सो पघार न मिलियो आहे। असांजे घरनि में फाका कशी जी नौयत आहे। अचो इन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। आऊं किशन जमादार नसरपुर अमले जो जीअं कि 2 महीना सां असांजी पघार कोन थी आहे, जंहिंमें असांजा खंदा को असांखे ॾियण लाइ राज़ी कोन आहे। साईं महिरबानी करे असांजी पघार ॾी जाए। 2 महीना थिया आहिनि, पघारूं कोन थी मिलनि। असांजा ॿार बीमार आहिनि, छा मां दवा वठूं? असीं अटो कोन्हे, न खंडु न पती, बुख ते वेठा आहियूं। 2 महीना थिया आहिनि, महिरबानी करियो असांखे पघार ॾियो। त महिरबानी करे असीं चवंदा सर जिन खे अर्ज़ु असांखे पघार ॾिनो वञे। असीं टाउन कमेटी जा नसरपुर जा मुलाज़िम अॼु सरापा एहतजाज इन करे थिया आहियूं त 2 महीननि खां असां मुलाज़िमनि खे सैनिटेशन ब्रांच आहे, जनरल ब्रांच आहे, ऑफिसरान आहिनि, कंहिंखे बि पघार न मिलियो आहे। ऐं हीअ अजीब सूरत हाल आहे त टाउन कमेटी महिरबानी करे एडमिनिस्ट्रेटर जो जॾहिं आर्डर थियल आहे त पोइ एडमिनिस्ट्रेटर चार्ज छो न पियो वठे? इंतिज़ामिया असां सां इहो वॾो ज़ुल्म पई करे।